नाज़रीन अहम मामलो है जंहिंजो ज़िक्र असां कंदासीं। सिंध में बलोचिस्तान खां 5.5 लख क्यूसिक्स पाणी वहकरा अचण जो इंकिशाफ थियो आहे। सिंध जो आबपाशी खातो बरसातुनि ऐं ॿोॾि जे वहकरनि जे हवाले सां काथो लॻाइण में मुकमल तौर ते नाकाम वियो आहे। बलोचिस्तान जे नसीराबाद, सिब्बी, लोरालाई ऐं कला डिवीज़न मां पाणी सिंध में पहुतो आहे। सिंध में बलोचिस्तान खां 5.5 लख क्यूसिक्स पाणी वहकरा अचण जो इंकिशाफ थियो आहे। सिंध जो आबपाशी खातो बरसातुनि ऐं ॿोॾि जे वहकरनि जा अंग अखर मालूम करण में मुकमल तौर ते नाकाम थियो आहे। काथो जेको आहे उहो सही न लॻायो वियो आहे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं सखर मां टाइम न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर ऐं पाणी जे वहकरनि ते हिननि जी मुकमल गिरफ़्त आहे ममताज़ बुखारी असांखे जॉइन कयो आहे ऐं कोशिशि कंदासीं त इरसा जे अॻूणे चेयरमैन ऐं पाणी माहिर नूर मोहम्मद बलोच साहब सां बि राब्तो करे सघूं। ममताज़ इंकिशाफ साम्हूं आयो आहे। सिंध जो आबपाशी खातो मुकमल तौर ते बेवस नज़र आयो ऐं काथो लॻाइण में नाकाम साबित थियो। बलोचिस्तान मां 5.5 लख क्यूसिक्स पाणी जा वहकरा सिंध पहुता आहिनि। जी बिल्कुलु महताब, अॼु जॾहिं मूं हीअ स्टोरी जेकी पाण वटि पंहिंजे अख़बार में ब्रेक थियल आहे इन ते वधीक जेकी रिसर्च कई आहे, तहक़ीक़ कई आहे त अञा बि पाणी जा वहकरा वधीक साम्हूं आया आहिनि। मूं इन दौरान जॾहिं पाणी उते वधी रहियो त जेको वज़ीर सूबाई वज़ीर आबपाशी जो उनखां मुख़्तलिफ़ इंजीनियर्स खां मालूम करण जी कोशिशि कई त तव्हां काथो लॻायो आहे त पाणी केतिरो आहे, त कंहिं बि इन क़िस्म जी काथे जे हवाले सां का बि फिगर न पे ॾिनी। ऐं पोइ जॾहिं उन्हनि खां गेजिस वग़ैरह जे लाइ मालूम कयो त उन्हनि चयो त सिंध में बलोचिस्तान खां ईंदड़ पाणीअ जो को बि गेज को बि मापो लॻल न आहे। हीउ हिकिड़ो वॾो इंकिशाफ हुयो। तंहिंखां पोइ जॾहिं बलोचिस्तान जे जेको आहे आबपाशी खाते सां मूं राब्तो कयो त जेको कैनाल्स जो चीफ इंजीनियर आहे अब्दुल रज़ाक साहब, उन खां मूं तफ़सील वरिता ऐं कुझु तफ़सील जेको आहे वाटर मिनिस्ट्री खां ऐं कुझु ॿियनि ज़रियनि खां जॾहिं वरिता, इहो इंकिशाफ कल्ह साम्हूं आयो त 5,70,000 क्यूसिक सिर्फ़ु उन नदियुनि मां आयो जेके 4 मुख्य नदियूं आहिनि जेके पाणी सिंध खे ॾियनि थियूं। 5 डिवीज़न उन में लहड़ी नदी जा 7,000 हुया, नाड़ी ऐं जेको आहे उतां 2 लख हुया ऐं उनखां सवाइ जेको मौला नदी आहे उतां 1 लख हुयो ऐं इहे मजमूई तौर ते 5,70,000 क्यूसिक पाणी उहो हुयो जेको 2 खां 3 ॾींहं ताईं लाॻीतो जेको आहे सिंध में ईंदो हुयो। जॾहिं 5,70,000 क्यूसिक अचे त इन जो मतिलबु इहो आहे त 24 कलाकनि में जेकॾहिं उहे पाणी वहंदो रहे त उहो तक़रीबन 5 लखनि ते 1 मिलियन एकड़ फुट थींदो आहे। त हीअ मजमूई तौर ते रुॻो जेकॾहिं इन पीक ते जेकॾहिं 3 ॾींहं बि वहंदो रहियो हुजे त 3 मिलियन एकड़ फुट इहो आयो आहे जेको नदियुनि में गेज ते उन्हनि रिकॉर्ड कयो आहे। बाक़ी जेको खीरथर रेंज हिकिड़ो वॾी रेंज आहे जेकी पूरी सखर खां कंबर शहजाद कोट खां शुरू थिए थी, उनमें पंहिंजो दादू ज़िलो सेवण वेंदे कराची ताईं जेको आहे उहो खीरथर रेंज आहे, हिकिड़ो डिघी जेको आहे रेंज आहे। उनमें जेको पाणी आहे उनजो किथे बि को काथो न आहे त उहो केतिरो आहे। पर हीअ नदियुनि में जेको रिकॉर्डेड शयूं आहिनि 5,70,000 रिकॉर्डेड, उहो माना हीअ आहे काथो जेको 5 लख पर उनखां हू वेरिएट कंदो रहियो। कॾहिं हू 3 लख ते नदियूं आयूं आहिनि माना मिलाए करे, कॾहिं 2 लख ते, कॾहिं 1.5 लख ते ऐं अञा ताईं पाणी उन्हनि में वंदड़ आहे। जॾहिं त जेको नओं पाणी हाणे बलोचिस्तान खां अचे पियो सिंध ॾे, इहो बि को काथो कोन्हे। जॾहिं मूं पुछियो त हिन वक़्तु तव्हां मालूम कयो आहे त जेको मंसूर ढंढ अञा ताईं जेको आहे उनजो वहकरा घटि ऐं हुन में आमद वधीक आहे, किथां आहे? इहा बि उन्हनि वटि सही कथ कोन्हे। सिंध आबपाशी खाते वारे या अथनि त ॿुधाइनि नथा, मीडिया खे शेयर नथा कनि। छो त मूं तमूरनि इंजीनियर्स खां पुछियो, वेंदे आबपाशी वज़ीर खां, उहे इन्हनि खां लाइल्मी ज़ाहिर कंदा रहिया, ॿियूं समूरियूं डेटा शेयर कंदा रहिया आहिनि, पर हीअ डेटा शेयर न थींदी रही आहे। जॾहिं पंहिंजनि ज़रियनि सां मालूम कई आहे त अञा ताईं पाणी अचे पियो। ॿियो हेयरदीन ड्रेन आहे जेकी हाणे जेकी पाण वरी ॾिसंदा त जेकबाद ऐं कंबर शहजाद कोट में हिकु भेरो ॿीहर असांखे इहे जेके ओवरटॉप कंदे पिगारी ऐं जेके हेॾो फीडर्स आहिनि जेके गुडू बैराज खां निकिरनि था उहे थींदे नज़र ईंदा। वरी आबादियुनि में इहो पाणी अची वेंदो। हेयरदीन ड्रेन में 4 खां 5 फुटनि ताईं पाणी हिन वक़्तु अचे पियो। ओवरटेप करे टॉपिंग करे उते जेको नसीराबाद ऐं उस्ता मोहम्मद वारनि इलाइक़नि खे ॿोड़े छॾियो आहे। बलोचिस्तान में उहो पाणी बि हाणे सिंध ॾांहुं अची रहियो आहे जेको जेकबाद वारे पासे खां। उनजी बि का मेजरमेंट या गेजिंग उन वटि न कई पई वञे त उहो बि लॻभॻि चवंदा 5 खां 10,000 क्यूसिक पाणी उहो बि थी सघे थो। छो त जेको हेयरदीन ड्रेन जी कैपेसिटी आहे उहा
2500 क्यूसेक ताईं आहे ऐं जेको RBOD आहे हुनजी 3500 खां 5000 जे विच में आहे। ॿई उहे फुल मुमताज़ ही जेको इंकिशाफ साम्हूं आयो या अवानी जिन जिन अमलदारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि पारां अंग अखर न ॾिना विया आहिनि या इन मामले खां लवाइनि पिया अमलदार, पाणी जेतिरो ख़तरो साबित थियो आहे, जेको नुक़सानु कयो आहे, इन ते बि अव्हां खां अपडेट्स वठंदासीं। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे इरसा जे अॻूणे चेयरमैन ऐं पाणी माहिर नूर मोहम्मद बलोच साहब, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं पिया। नूर मोहम्मद बलोच साहब, अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी, मां टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कयो पिया। सिंध में बलोचिस्तान जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, सिबी, लोरालाई, कलात डिवीज़न, उन्हनि मां 5 लख खां वधीक क्यूसेक्स पाणी जेको आहे उहो अचण जो इंकिशाफ थियो आहे। ऐं हैरत इहा आहे त सिंध में दाख़िल थींदे हिन पाणीअ खे मापण जे हवाले सां को सिस्टम ई मौजूदु न आहे। ख़बर ई आपाशी अमलदारनि खे न पई आहे केतिरो पाणी आयो आहे, हिन पाणी केॾो न नुक़सानु पहुचायो आहे सिंध खे। हाँ सही था चओ, मगर हाणे इहो आहे त बलूचिस्तान जो पाणी जेको अंदाज़ो लॻायो वियो आहे या हुननि जी चीफ इंजीनियर जेका ॻाल्हि कई आहे उन मां 2-3 धंधनि खे उहे नए टाइप आहिनि जंहिंमें पाणी ईंदो आहे, जीअं पंहिंजो लहड़ी ॿुधाइनि था या भागनाड़ी आहे या ॿियो पाणी आहे। ॿियो वरी जेको थियो आहे सो बलूचिस्तान खे पाणी जेको आहे नसीराबाद मां पाणी काफ़ी आयो आहे, छाकाणि त उते जेके पंहिंजो आहिनि इहो बुगटी हिल्स, बुगटी जे एरिया में कुझु जबलू इलाइक़ो आहे जंहिंते बारिश पई आहे, उहो पाणी अची असांजे शाही वाह जेके चऊं था डेज़र्ट कैनाल, उन खे टकराए डेज़र्ट कैनाल जो जेको सॼो कप हुयो उनखे तोड़े वियो। ऐं उन खां अलावा उहो पाणी बि पंहिंजो जेको आहे शाही वाह जी ट्रेल में हेल्दी ड्रेन जेका आहे सा उन में दाख़िल थी। सुवाल इहा आहे इहे जेको ड्रेन वर्क्स आहिनि इहे जेके ठहियल सो इन कैपेसिटी लाइ हुया जेतिरी बारिशूं इन साल रिकॉर्ड थियूं आहिनि, छाकाणि इहे बारिशूं जेके आहिनि 50 साल जे अरसे ताईं त नज़र कोन थो अचे जो अहिड़ी बारिश का रिकॉर्ड थी हुजे त जेका वाह बि सभु बंदि हुजनि, वाहनि जो पाणी बि तो शाही वाह खे वरी टोड़े वियो भुगती जे एरिया वारनि, ऐं उहो पाणी बि हेल्दी ड्रेन जे रस्ते उते वियो, हेल्दी ड्रेन खे ख़ुदि ब्रिज पइजी विया, इहो पाणी बि सिधो वियो, मतिलबु रस्तो इहो ई आहे न हमल लेक में वञिणो आहे पाणी। ऐं इहे पंहिंजो ॿियो जेको बि बारिश हुई आहे ख़ुदि बारिश जेका आहे सा बि लेकिन टोटल कजे त उहो 3 फुट रिकॉर्ड थी आहे। 3 फुट मतिलबु चवण जो इहो आहे त एॾी बारिश कॾहिं रिकॉर्ड कान थी आहे या 100 सालनि जी थी आहे। असांजी जेका प्लेनिंग आहे सो आहे शॉर्ट प्लेनिंग आहे, लॉन्ग प्लेनिंग माना असांखे 100-200 सालनि लाइ प्लेनिंग करणु खपे। अॼु जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उहे 200 सालनि लाइ कनि था, किथे किथे जेके वधीक डेवलप्ड आहिनि उते 1000 साल लाइ प्लेनिंग कनि था, त उहे मैक्सिमम जेके आहिनि कैपेसिटी जे लाइ का बि FP1 या ॿिया जेके मंशर वग़ैरह खे कोन ॾिठो हुयो। मंशर में माण्हुनि खे लेट एक्शन जेको आहे या पाणी जमा थियण खां पोइ उन खे एक्शन वठणु जेको आहे सो असां सुजाॻ थिया आहियूं। इहो पहिरियों ई असांखे ॾिसणु खपंदो त पाणी घणो ईंदो, छा थींदो, उनजो निकाल कीअं थींदो। हिकिड़ो अॻ में प्लेन ठाहे छॾिजे हा, ऐं प्लेन ए, प्लेन बी, प्लेन सी, अहिड़ी तरह 2-3 प्लेन हुजनि हा त उन हिसाब सां पाणी खे मंशर जो दबाव जेको लॻंदो आहे ऐं उन में सेवण ऐं दादू ॿिया दिला ॿुॾण जो बि ख़तरो पैदा थी वियो आहे, उहे कोन थियनि हा। नूर मोहम्मद साहब, हिनखे मुजरिमाणी ग़फ़लत चऊं या सिंध जे आपाशी खाते जी नाअहली चऊं, जो जीअं मां ॿुधायो त एॾो वॾो पाणी सिंध में दाख़िल थियो, उनजो काथो लॻाइण में आपाशी काथो हिकु त मुकमल तौर ते नाकाम वियो ऐं ॿियो वरी प्लैनिंग बि न कई वई त इन पाणीअ खे पोइ निकाल कीअं कयो वेंदो दरिया जे पासे ॾे। इन पाणी तमामु घणी तबाही मचाई आहे। सही हाणे जेके आहे त जेको पुराणा इंजीनियर्स हुया या त उहे प्रोमोट थी चीफ इंजीनियर थी विया या ॿियनि उन्हनि जी पोस्टिंग थी वई आहे। हाणे यंग इंजीनियर्स आया आहिनि मगर उन्हनि खे का ट्रेनिंग वग़ैरह अहिड़ी कान थी ॾिनी वञे, न को उन्हनि खे को ख़बरचार बि ॾिनी थी वञे जो उहे ॻाल्हियुनि खे मुंहुं ॾेई सघनि ऐं अंदाज़ो करे सघनि। उन खे छाकाणि त प्रैक्टिकल उहे न रहिया आहिनि, बाक़ी जेके अॻे पुराणा ऑफिसर रहिया आहिनि AC ऐं चीफ इंजीनियर उहे तमामु ट्रेंड हुया, मतिलबु आहे उन्हनि इहे फ्लैटूं वग़ैरह ॾिठियूं, FP1 ॾिठो, हमल लेक ॾिठो। हाणे हमल लेक ख़ुदि में बारिश पई हूंदी न
उहा बि 3 फुट जेकॾहिं बारिश पए त उते बि जाबलू इलाइक़ो आहे त उहो पाणी बि अमर लेक जे थ्रू MNV ड्रेन जे थ्रू कीअं बि मंछर जे डब में पवंदो। वरी काठे में ॾिसो काठे जो पाणी जामशोर यानी इलाइक़नि जो पाणी सो बि मंछर में वञी पवंदो। इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से हिननि खे कंसीडर करणो यानी चवंदा आहिनि त प्रिपेयर फॉर द वर्स्ट ऐं होप फॉर द बेस्ट। पर तव्हां वधीक नुक़सान जो अंदाज़ो लॻाए ऐं उमेद रखो त अलाह साईं उन खां अमान में रखे। त इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से सभई काउंट कबियूं त पोइ ऑफिसरनि जो जेको आहे मीटिंग में पूरा आहिनि। बाक़ी उन्हनि खे अॻुवाट का बि उन्हनि प्लेनिंग जो मुंहिंजे ख़्याल ख़ुददार ज़रूरु आहे। ठीकु आहे मुमताज़, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधो पिया नूर मोहम्मद बलोच साहब जी। उहे चवनि पिया त का बि प्लैनिंग जेका आहे उहा बि न कई वई आहे इन पाणीअ खे दरिया में छोड़ करण जे लाइ या इहो पाणी कीअं निकाल थींदो। कुझु अपडेट करे सघो जेकॾहिं त इहो पाणी सिंध जे कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में दाख़िल थियो ऐं इन पाणीअ सां केतिरी तबाही आई वधीक सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में? सवाल तॾहिं ईंदो आहे त जॾहिं तव्हांखे ख़बर हुजे तव्हांजे उन जेको कैचमेंट एरिया आहे या कमांड एरिया आहे उते पाणी आयो केतिरो आहे कैचमेंट एरिया मां ऐं कमांड एरिया जेकी तव्हांजी सॼे अच कैचमेंट एरिया जी आहे उनजो पाणी बीठो केतिरो आहे। पहिरियों त तव्हां पाणी जो अंदाज़ो ई नथा लॻाइनि न त पाणी असां वटि आहे केतिरो ऐं कढूं केतिरो। हिननि जो रुगो फोकस रहियो त मंसूर में पाणी सॼो ईंदो ऐं मंसूर मां असां कढंदासीं। माना ही हिकमत अमली हिननि जी साम्हूं वारी आहे जेकी यको मुसलसल इन खां हू ॿाहिरि निकिता न आहिनि त बाबा मंसूर पाणी आणी थी भरी भरबी ऐं मंसूर मां असां कढंदासीं दरिया मां। त ही जेकी हिकमत अमली हुई हिननि जी इहा उन हिकमत अमली हिननि खे ॻिची में पइजी वई। इहा हिकमत अमली तॾहिं कामयाबु थी पए सघी महताब जॾहिं पाणी जुलाई में बरसातूं पे पयूं ऐं सिंधू दरिया जॾहिं 2 लख खां 1.5 या 3 लख हुयो जे अंदरि हुई आरे त जेकी सेवण वटि हुई 115 खां लॻभॻि दरिया जी ऐं मंसूर 130 ताईं तेॾी महिल हिननि खे अड़ल वटां जेके बि हुन जा जेके आउटसोर्स आहिनि उतां पाणी निकाल जी पूरी गुंजाइश सां हुननि खे 15-20 ॾींहं अॻु में उहो कढणु घुरिबो पाणी ऐं हमल जो बि जेको आहे उहो बि तेज़ी सां कढणो। इन में हिकिड़ो थोरो वॾो डाउट हुयो त कोटड़ी वटि अची पाणी जेको आहे खारो थिए या विच में हिकिड़ो भेरो ईअं कयो वियो त उते हैदराबाद में तमामु घणी पाणी ख़राबु अचण जे करे डायरिया आई उहा फैलिजी वई। पर हिन भेरे ज़ाहिर जीअं हिननि खे ख़बर हुई न हिकिड़ो उन्हनि खे इंटीमेशन थियल हो त बाबा ही बरसाति हेतिरी ईंदी मथां पाणी मिठो जेको आहे दरियाई पाणी बि सुठो थो अचे जेको हुन जेको ही हूंदो आलूदा पाणी हूंदो पॉल्यूटेड हूंदो पाणी मंसूर वारो उहो निकिरी वेंदो। उहो थोरो रिस्क बराबरि हो पर उहो रिस्क खणी पिए सघिया हिनखे पाणी कढण लाइ। उन खां पोइ हाणे पाणी एतिरो अची वियो आहे। हाणे ॾिसो हिन वक़्तु बि मां चवां थो त जॾहिं मंसूर अञा ताईं पाणी जेको आहे आउट घटि थिए पियो ऐं अचे वधीक पियो इहो इन्हनि काथो इन जी कैलकुलेशन बि त हुननि वटि न आहे अचे किथां थो कहिड़े हुन नयन मां अचे थो किथां कीअं थो अचे इहा हूंदी पर ही हिनखे ज़ाहिर नथा कनि उन ई आधार ही प्लानिंग। हालांकि हिननि वटि 2-3 इंजीनियर जेके मूंखे ख़बर आहे अला नथा कनि ॾाढा क़ाबिल इंजीनियर आहिनि उते जेके मंसूर वटि आहे उते जेके डेपूट या त उन्हनि खां कमु नथो वरितो वञे या त उन्हनि खे बैकफुट ते रखियो थो वञे हिननि खे जेको पंहिंजी ॾिनियूं थियूं वञनि पॉलिसीज़ ऐं हिकमत अमलियूं हिन ते कमु कयो। अदरवाइज़ हू ॾाढा क़ाबिल 2-3 जेके हिन मां सुञाणिया त उहे इहा कैपेसिटी अथनि त उहे हिकिड़ी सुठी हिकमत अमली ॾेई सघनि। ऐं ॿी हिते जेको पाण हिकिड़ी अॻु में स्टोरी ब्रेक कईसीं त सखर ऐं गुडू बैराज खे पाणी होल्ड करे उतां घटाइण जी कोशिशि कई। हिननि हाणे कल्ह हुते कोशिशि कई कल्ह हुननि जॾहिं हुते कोशिशि कई गुडू बैराज वटि हिननि दरवाज़ा हेठि कया कलाक हिन लाइ मस हेठि कयूं पांड लेवल होॾां वधी। ठीकु आहे मुमताज़, असां वटि जेको पाणीअ खे माप करण जो या काथो लॻाइण जो को सिस्टम ई मौजूदु न आहे या जेकॾहिं आहे बि त उहो वरी फेल ऐं नाकारा बणियल आहे टेलीमेट्री सिस्टम बि कमु न पियो करे। इन ते नूर मोहम्मद बलोच साहब खां पुछियो पिया बलोच साहब अव्हां जॾहिं इरसा जा चेयरमैन हुआ त अव्हां बतौर इरसा चेयरमैन जेको ज़ोर ॾिनो हुयो सिंध जे आपाशी खाते ते त अहिड़ो जेको सिस्टम आहे उहो तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके पाणीअ जे हवाले सां तकरार बि पैदा थींदा आहिनि उन्हनि तकरारनि खे निबेरण जे लाइ बि पाणी जो काथो लॻाइणु तमामु ज़रूरी आहे। जेके आहिनि से उन्हनि जी गेज वग़ैरह आहे उन्हनि टेलीमीटर सिस्टम लॻायो हुयो पर उहो बि कामयाबु न हुयो। ॿियो जेके आहिनि उहे उन्हनि कुझु रिमॉडलिंग थी आहे पंजाब वारनि नवां दरिया जी हेडवर्क्स जी रिमॉडलिंग करे चुका आहिनि
उनजे करे उनखे बि अञा ठीक है। नूर मोहम्मद बलोच साहब वही मेहरबानी अवां जी ऐं मुमताज़ बुखारी अवां भी अपडेट किया अवां जी वही मेहरबानी। नाज़रीन टॉप स्टोरी में ॻाल्हि ॿोल कई त सिंध में बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सिबी लोरालाई कलात डिवीज़न खां 5 लख खां वधीक क्यूसिक्स जो पानी दाख़िल थियण जो इंकिशाफ थियो आहे। आपाशी खातो इहो पानी जेको आहे